बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 15 दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे उमर मारी। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में जेके ॿियूं एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे हाकिम, माना हुक्मरान। लफ़्ज़ आहे पत, माना इज़्ज़त। लफ़्ज़ आहे हाक, माना तारीफ़। लफ़्ज़ आहे वेस, माना कपड़ा। लफ़्ज़ आहे लोई, माना पोती। लफ़्ज़ आहे गोलियूं, माना ग़ुलाम। लफ़्ज़ आहे मन, माना दिल। लफ़्ज़ आहे रवाज, माना दस्तूर। लफ़्ज़ आहे साहेड़ी, माना सहेली। लफ़्ज़ आहे संग, माना रिश्तो। पोइ लफ़्ज़ आहे परगणे, माना इलाइक़े। लफ़्ज़ आहे हुस्न, माना ख़ूबसूरती। लफ़्ज़ आहे सिट सिटण, माना साज़िश करण। लफ़्ज़ आहे लॼ, माना इज़्ज़त। लफ़्ज़ आहे सहारे, माना आसिरे। लफ़्ज़ आहे मोकल, माना उमाण। लफ़्ज़ आहे ओपरा, माना अणसुञाणू। लफ़्ज़ आहे लीड़ू, माना फाटण। लफ़्ज़ आहे हुब्बुल वतनी, माना वतन जी मोहब्बत। लफ़्ज़ आहे मारू, माना मालवंद या धनार। मिश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, उमर बादशाह किथे जो हाकिम हो? जवाब, उमर बादशाह सिंध जो हाकिम हो। सवाल नंबर ॿियो, मारीअ जे पीउ ऐं माउ जा नाला छा हुआ? जवाब, मारीअ जे पीउ जो नालो पालणो ऐं माउ जो नालो माॾोई हो। सवाल नंबर टियों, मारीअ खे उमर सूमरे किथे आणे क़ैद कयो हो? जवाब, मारीअ खे उमर सूमरे अची पंहिंजे कोट में क़ैद कयो हो। सवाल नंबर चोथों, मारीअ जो संग कंहिं सां थियल हो? जवाब, मारीअ जो संग खेत सां थियल हो। सवाल नंबर 5, हिन कहाणीअ मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी? जवाब, हिन कहाणीअ मां असांखे हीअ नसीहत मिले थी त वतन सां मोहब्बत जो जज़्बो कंहिं बि तरह ख़तमु नथो करे सघिजे। चाहे दुनिया जूं हर तरह जूं सहूलतूं मुयसरु हुजनि, पर वतन जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे। तंहिं करे इहो ईमान ख़तमु नथो करे सघिजे। सवाल नंबर 6, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बैत में मारीअ जी वतन सां मोहब्बत जो इज़हार कहिड़ीअ रीत कयो आहे? जवाब, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ पंहिंजे बैत में मारीअ जी वतन सां मोहब्बत जो इज़हार हिन रीति कयो आहे। वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा कज पंहिंवारनि पास। ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां विलणे वास। मोयाई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं उहे जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि परवर, पत, मारू, हाक, ओपरा, हुब्बुल वतनी। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे परवर, माना पालणहार। जुमिलो लिखंदासीं,
परवर मारीअ जे लोईअ जी पत रखी। पोइ लफ़्ज़ आहे पत माना इज़त। जुमिलो लिखंदासीं कूड़ ॻाल्हाईंदड़नि जी पत नथी रहे। पोइ लफ़्ज़ आहे मारू माना मालवंद। जुमिलो लिखंदासीं हर कंहिंखे पंहिंजे मारुनि सां मोहबत हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे हाक माना तारीफ़। जुमिलो लिखंदासीं मारीअ जे सूंहं जी हर हंधि हाक हुई। पोइ लफ़्ज़ आहे ओपरा माना अणसुञाणू। जुमिलो लिखंदासीं कॾहिं कॾहिं ओपरा माण्हू बि मदद कंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे हुबुल वतनी माना वतन जी मोहबत। जुमिलो लिखंदासीं हर इंसान में हुबुल वतनी हुअणु घुरिजे। जीम हिन कहाणीअ में कहिड़ा कहिड़ा किरदार आहिनि? अव्हांखे उन्हनि किरदारनि मां कहिड़ो किरदारु पसंदि आयो ऐं छो? जवाबु हिन कहाणीअ में हेठियां किरदार आहिनि। नंबर पहिरियों उमर सूमरो। नंबर ॿियो मारी। नंबर टियों पालणी मारी जो पीउ। नंबर चौथों फोग पालणीअ जो मज़दूर। नंबर पंजों खेत मारीअ जो मङींदो। हिन किरदारनि में असांखे मारीअ जो किरदारु वधीक पसंदि आहे। उहो उन करे पसंदि आहे जो हिन उमर बादशाह जी दुनिया जे तमामु आसाइशनि खे ठुकराए पंहिंजी साणे ऐं वतन सां मोहबत जो हक़ अदा करे छॾियो ऐं हिक लम्हे लाइ बि हुन जी अंदरि उन मोहबत में घटिताई न आई। दाल साणे जी सिक जे उनवान ते मज़मून लिखो। जी दोस्तो हाणे असां मज़मून लिखंदासीं साणे जी सिक। इंसान जंहिं सरज़मीन ते पैदा थिए थो नंढपिण जी ज़िंदगी गुज़ारे थो घिटियुनि ऐं रस्तनि ते रांदि रूंद करे थो जिते हुन जा मिट माइट बि गॾु रहनि था जिन सां हू हर वक़्तु प्यार ऐं मोहबत सां ॾींहं गुज़ारे थो। जॾहिं थोरो वॾो थिए थो त उतां जी हिक हिक शइ सां मोहबत वधे वञे थी। अहिड़े ई प्यारे ऐं अज़ीज़ तरीन शइ जो नालो साणे वतन ऐं जनम भूमि आहे जिते जो हिकु हिकु रस्तो घिटी भितियूं बनियूं ऐं वण टिण हुन लाइ साह खां प्यारा थी वञनि था। हू उन्हनि खे कॾहिं बि विसारे नथो सघे। अहिड़ियूं यादूं संदसि फितरत जो हिसो थी वेंदियूं आहिनि। इन्हीअ करे ई अल्लाह ताला इंसान जे अंदरि साणे जी सिक जो मादो पैदा कयो आहे। वतन ऐं साणे जी सिक ऐं मोहबत खां सवाइ इंसानियत बि मुकमिल नथी थिए। साणे ऐं वतन जी कशिश ऐं छिक जो अहसासु तॾहिं पैदा थिए थो जॾहिं इंसान वतन खां परे वेठो हुजे। पोइ ॾिसिजे त हुन खे वतन जी यादि कहिड़ी तरह सताईंदी रहे थी। वतन जे हुब जी सही तक़ाज़ा उहा आहे त इंसान खे पंहिंजे वतन वारनि जी ॾुख दर्द जो पूरो अहसासु हुजे। पंहिंजे हमवतननि जी हर ख़ुशीअ ऐं ग़म में बराबरि जो शरीक हुअणु घुरिजे ऐं उन्हनि जो साथ ॾियणु घुरिजे। अहिड़ी तरीक़े सां ई असां पंहिंजे वतन खे तरक़ी वठाए सघूं था। वाव हेठि ॾिनल जुमिलनि मां
फ़ैल चूंडियो। पहिरियों जुमिलो आहे मारी हमेशह मारुनि ऐं मलीर खे यादि कंदी रही। हाणे यादि कंदी रही ही फ़ैल आहे। जुमिलो ॿियो उमर बादशाह मारीअ खे आज़ादु करे मलीर मोकिलियो। हिन जुमिले में आज़ादु करे मलीर मोकिलियो ही फ़ैल आहे। ज़े अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म ऐं फ़ैल सां लॻनि मंझाउनि हंध जी माना निकिरे तिन खे ज़र्फ़ चइबो आहे। मिसाल नंबर जुमिलो पहिरियों मंठार हेठि बीठो आहे। जुमिलो ॿियो ख़लील मथे वेठो आहे। जुमिलो टियों हिते अंब मिठा मिलनि था। मथियनि जुमिलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ ज़र्फ़ आहिनि। अव्हीं के बि 4 जुमिला लिखो जिन में ज़र्फ़ इस्तेमालु थियल हुजे। जी दोस्तों, हाणे असां जुमिले में ज़र्फ़ खे इस्तेमालु कंदासीं। जुमिलो पहिरियों मुनीर क्लास अंदरि दाख़िल थियो। अंदरि जेको आहे हिते ज़र्फ़ आहे। जुमिलो ॿियो ज़ुबैर घर खां ॿाहिरि निकितो। ॿाहिरि जेको सो आहे हिते ज़र्फ़ आहे। जुमिलो टियों हसीना परे बीठी आहे। हाणे परे जेको आहे हिते ज़र्फ़ आहे। अहिड़े तरह सां जुमिलो चोथों अदा हबीब हेॾां अचु। हाणे हेॾां जेको आहे हिते ज़र्फ़ आहे। हाय तशबीह कंहिं बि हिक शइ जी ॿिए शइ सां भेट करण खे तशबीह चइबो आहे। जीअं जावेद शींहं जहिड़ो बहादुर आहे। मथिएं जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़ तशबीह खे वाज़िह कनि था। अव्हां हेठि ॾिनल जुमिलनि मां तशबीह वारा लफ़्ज़ चूंडे लिखो। जुमिलो पहिरियों हू घोड़े वांगुरु तेज़ डोड़े थो। घोड़े वांगुरु तेज़ ही तशबीह आहे हिते। जुमिलो ॿियो ॿार गुलनि जहिड़ा सुहिणा हूंदा आहिनि। हाणे हिते गुलनि जहिड़ा सुहिणा ही तशबीह आहे।